अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध सखी न्यूज़ HD में तव्हांखे भलीकार रिपोर्ट करे रहियो आहे शकील अहमद क़लमती। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कयूं था। ميرپور ساڪرو ऐं आसपास जे इलाइक़नि में सख़्त कोहेड़ो ڇانيل आहे, जंहिं सबबि हद नज़र तमामु घटि थी वई आहे। क़ौमी शाहराह ते कोहेड़े सबबि ट्रैफिक जी वहकिरे में रुकावटूं पेश अची रहियूं आहिनि, जॾहिं त ड्राइवर खे सख़्तु ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। पुलिस ड्राइवर खे हिदायत कई आहे त फॉग लाइटूं इस्तेमाल कनि, रफ्तार घटि रखनि ऐं गैर ज़रूरी सफ़र खां पासो कनि। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं था। ميرپور ساڪرو ऐं आसपास जे इलाइक़नि में सख़्तु कोहेड़ो छायल आहे, जंहिं सबबि हद नज़र तमामु घटि थी वई आहे। क़ौमी शाहराह ते कोहेड़े सबबि ट्रैफिक जी वहकिरे में रुकावटूं पेश अची रहियूं आहिनि, जॾहिं त ड्राइवर खे सख़्तु ॾुखियाई ॾियणो पइजी रहियो आहे। पुलिस ड्राइवर खे हिदायत कई आहे त फॉग लाइटूं इस्तेमाल कनि, रफ्तार घटि ऐं गैर ज़रूरी सफ़र खां पासो कनि।